अरे गुरुड़ा, घर मंझ कुछ पैसा त रखियल ही न हट त हली वेंदो पर वरी गुजाड़ो जेको इहो नुक़सान वारा धक आहे न बेले मोखा जिंदगी भर कोन विसरंदो। ये सेठे ये बेली नफ़ा ऐं नुक़सान ये पिंड मंझि भाव है ये इएं थींदो रहंदो आहे। पर छोरा आऊं वापार मझां एतिरो कोन फुराणो आहियां जेको मूंखे हा ॾाइण रन फुरे वई आहे। ये हू निभागी वई घर छॾे ये उन मझां जिंद छुटी। अरे रन वई त गुजाड़ो थियो, मूंखे त पूरो करे वई न। ये सेठे ये मोला मालिक आहे ये वरी बि जे हथ पेर हणंदासीं ये गंज थी वेंदो। अरे छोरा जॾहिं इहो ठहियल ठुकियल ठाठो फिटे थो न मेरे ॾाढो ऊंचो थो थिए। ये हाओ सेठ ये हीअं त बेली आहे। ए छोरा पंहिंजी त बेली हड़ हली वई। ये पर सेठ ये वरी विहांव कंदे। खबरदार खबरदार, आइंदा जे विहांव वारी ॻाल्हि कई न छोरा तो मूंसां कंधे छोरे छॾींदो मां, कंधे छोरे छॾींदो मां। विहां 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 ये ऐसी कीअं धूड़ पई है तुझे मुंह में कीअं कीअं ये विहांव करे ये मुड़स घर घाटा पियो ठाहे। हाणे चुप कर दी है ना पातरे जी जरूर पातर न मुंह परते। अरे पटेल अज तोखे माना छॾींदुस, अज तोखे मां ठुप मारींदुस। माटी जुड़िया में ताजो केड़ो डो कयो है। अरे पटेल निभागा मुझे पोया तो बाहे बारे छॾिया न त यो सुरई जो संग मुखे न मिली वञे। जुड़िया ये वातरी मिना कन जन कोनी माटी तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए। अरे पटेल तो वनी सजो भूरे के भड़काए छितो करे मुखा संग भेटायो आ, अञा तू चई थो मु छा कयो आ, मरण लाइ तैयार थी न छॾींदुस। खबरदार जुड़ा। अरे मिसरे तुझो कुछ न वञे, अरे में टकराण आहे। अरे के ऐसा तो चंगो मुर्गा तू चले तो ना ही थियो बाहर नीचा जा छो तो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।